छा थो ॾिसे नी बागा ॾिसां थो तव्हां ॿिन्हिनि मां ईमानदार कहिड़ा मूंखे त हे लॻे थो मां ईमानदार आहियां। ना मां आहियां ना यार, मूंखे हे थो शिकिल त लॻे थो ईमानदार आहियां। हे छो न ईमानदार मां मुंहिंजा वार बि वॾा आहिनि ज़ाहिर कर ज़रूर है वार ज़रूर वॾा आहिनि बाक़ी ईमानदार आहियां। तू सचो आहे मां दिलि सां चवां थो सचो आहियां मां। हे ईमानदार आहे तू सचो आहे वज़ू पको कयो थी जो इमें इतबार कयां थो। बस हिन त मां त इतबार बि मां ॾिसण सां बि तू हाणे बि कुछ भी ना तो दोस्त थोरा ॻाल्हाइण सां बि तू चुप थोरा ॻाल्हाइण सां बि तू चिड़े थो हे चिड़े नथो ग़रीब मां मिठड़ो ॻाल्हायां थो भाउ, मां मिठड़ो ॻाल्हायां थो। मूंखे मां ईमानदार आहियां सफ़ा। छाजो ईमानदार आहे तूं? भाई तू छा जो ईमानदार आहे? मां ईमानदार आहियां। के चए तू ईमानदार आहे? ईमानदारी इहा न हुई हमरा का पैसा किरी पिया मोटाए ॾियामांसि। उन ॾिठो न तरी तो मोटा ने पैसा ईमानदार मां आहियां। चुप कयो ने निभागा छा ते लोड़ लाथो तवे निभागा तव्हां पाण में छोड़ो त मां बकरी वठो मूंखे पेशाब लॻो आहे हेड बकरी मांखे ॾे सही बकरी पारा थी मां मोटियो था अचां ने बागा हाणे वती से बकरी तो वीडी वीडी पाण में किना तू हाणे बकरी वती से न बकरी वती त आहे हुनजा नौकर असां बकरियुनि जी चारींदासीं जा नौकर नहीं खपायूं था हमरा अचे तो सामू ॾियूं था उनके भाऊ बकरी साफ है ना? हाँ भाऊ बकरी साफ़ आंदो आहे छा? की साफ आ? साफ़ आहे न बकरी। हाँ कागज बागज अथस? कागज़ बागज़ छाजा बकरी जा कागज़ आहिनि? थींदा आहिनि बा थींदा आहिनि। कंहिं चयो आहे तोखे कागज़ न आहिनि? ओला चिचड़ बिचड़ कोन थासन चिचोड़ न आहिनि जेकर रहियल आहिनि तूं कटिजां जाइनि घर। भाऊ रेट छा आहे बकरी जो? तोसां ठही पवंदासीं रेट। हाँ वो भी ॿुधायो त सही। 10-20 रेट। 10-20 हाँ बकरी 20 ॾियां तूं? हाँ 20 अरे अला जबाना 20 ले थी बकरी आ छो ये नथी नजर अचे अच्छी बड़ा बकरी आ गदा है 20 बकरी आ भाऊ छो अच्छी बकरी आ आंदो आ जा बाप 20 रेट चवे तो न गदा जो 20 20 सही है न भाऊ बकरी जा 20 सही है न बस तोखे 10,000 ॾींदुमि। 10,000 भाऊ ना 20,000 बस सलाह कया थे ता हा कर सलाह। 10 सही है 10,000 सही है यार परई आ पो 10,000 सही है न 20,000 सही नहीं 20,000 यार वेंदो वगैरह हलियो वेंदो चल 15,000 चवे यार बस 5,000 छड्या दो उनके ठीक है न हां 15,000 ठीक है पो वारी कुछ भी ना ठीक है मां जना पो भाऊ सलाह थी वई? हाँ भाऊ सलाह थी भाई डाना 10,000 डाना ठीक है भाऊ 10,000 डाना ठीक है ये बट ये ना दी सही 1000 रुपया वधाए दे इन्हीं के 5,000 दी जाए 6,000 तुझे दी जाए मां खबर है इनके मां 5-3,000 दूंगा ठीक है ठीक है भाऊ इन्हीं बकरी के तमाम घट नहीं जाए दो चरिया ठीक है भाऊ थोड़ा वाट है तुती अच्छा अच माले कचाणा वारो निकरी हलूं पो 4 रुपया दिलायूं था अच्छा ओ नांग मु पाले वडो कयो आ मदार मुसारे मोड़ ते तो फडो कयो आ यारो लोई रायो बली रस बियारो कोई भी न मरिया दी अचमके क्या दी जादो पुजी न लग्या दी जादो अंगण ते आ सोना तोलने रकाया मा ओए न अंगण ते आ सोना तुझो मोकारो मली दो बता सोनू पकड़ियूं गुलाबन जूं वरी ढोला मतो खिहणा ओ मुंहिंजा अंगण ते ओ मुंहिंजे भागा ईअं नचणु शुरू थी पियो मां कई नचणु शुरू थी वरी माण्हू रस्ते वारा ॾिसंदा छा चवंदा बकरियूं मुंहिंजूं तो ॾिठियूं मां को तुंहिंजी बकरियुनि जो ढनारी आहियां छा कलाकार तो थियो हाणे हमरान के बकरियूं ॾिनियूं मां पेशाब करण वियो मोटियो त हमरा आहिनि न मां तूं रस्ते में बीठो आहीं करे पुछां त तूं ॾिठो न भला हमरा तुंहिंजा सुञातल हुया मूंखे ख़बर न आहे केरु हुया रस्ते ते बीठा मां वरी हुननि खे ॾिनूं हाय रे हाय तो भला माण्हू मूं वटि गॾा ॾिठो कॾहिं न आईनो भला ॾिसंदो आहियां हा रोज़ ॾिसंदो आहियां पोइ कीअं चवे थो त माण्हू मूं वटि गॾो न ॾिठो पंहिंजूं बकरियूं ओपरनि माण्हुनि खे तूं ईअं ॾेई छॾियूं अहिड़े अकुल जा अकाबर वञ पंहिंजूं मालाए तो बकरियूं संभाल वञी निभागा कंहिं जाइ जा ॿियो त जेको थियो ॾिठो वेंदो पर तूं छाजो इहो चईं थो तुंहिंजो किसो मूंखे सम्झ में नथो अचे कमल चईं थो इनो कमल चईं थो गॾा इहो छा किसो आहे इहे भागा अकुल वारा माण्हू सम्झंदा तो जहिड़ा निभागा न सम्झा वञ हाणे मालाए तो वञ बाबा छा पंग पीतियूं बीठो आहे वरी